शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू मां आहियां रसूल बख्श जुणे जो एडिशनल डायरेक्टर जनरल ज़राई तोसी खातो अपर सिंध। असां अॼु सुबुह जो दरिया जे जेको आहे उहो बंद ते रोड़ी खां शुरू थिया आहियूं। इंशाअल्लाह पनवाकिल घोटकी ताईं मुख़्तलिफ़ जॻहियुनि जो जेको आहे उहो मुआइनो कंदासीं ताकी इहो अंदाज़ो करे सघिजे त हिन महिल दरिया जी पोज़ीशन छा आहे। दरिया में अंदरि कचे में जेके फ़सुल पोखियल आहिनि उन्हनि जी पोज़ीशन छा आहे ऐं अगरि पाणी वधे थो त जेका 2010 में ॿोॾ आई उन में पाणी जेको आहे उहो कहिड़ी जॻह ते जेको आहे उहो बंद ते पहुतल हो ऐं बंदनि जी पोज़ीशन जेका आहे उहा छा आहे। तोड़े जे हिन वक़्त ताईं जेको आहे उहो गुडूअ ते ऐं सखर ते विचोले दर्जे जी ॿोॾ आहे। वॾी दर्जे जी ॿोॾ जेका आहे उहा न आहे। हिन ई सीज़न में पोयनि ॾींहंनि में जेको पाणी आयो हो उन पाणी जी निस्बत हींअर जेको आहे उहो घटि पाणी मौजूदु आहे। लेकिन ॿिनि चइनि ॾींहंनि में जेको पंजाब में जेको आहे उहो मुख़्तलिफ़ दरियाहनि में रावी चनाब ऐं सतलज में जेका ॿोॾ आई आहे उहो पाणी जॾहिं जेको आहे उहो सिंधू दरिया में दाख़िल थींदो त सिंधूअ में इहा अलर्ट जारी आहे त जेको आहे उहो गुडूअ ते ऐं सखर ते जेको आहे उहो वॾी ॿोॾ अची सघे थी पई। मां सम्झां थो पियो त जेको आहे उहो सरकार जूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमिल आहिनि। अॼु बि वज़ीर आला सिंध जेको आहे उहो घोटकी मीरपुर माथेलो में अची रहिया आहिनि जिते हू बंदनि जी पोज़ीशन ऐं जिते जिते कमज़ोर पॉइंटूं आहिनि उन्हनि जी निशानदेही बि कंदा। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कैंपूं बि क़ाइमु कंदा जंहिंमें मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा माण्हू जेके आहिनि उहे शामिल आहिनि। उहे जेको आहे उहो ज़रे घटि जेको आहे उहो 24 कलाक चौकसी वारे अंदाज़ में मौजूदु आहिनि। कचे जे माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ इक़दामात जेके आहिनि उहे जारी आहिनि। इनशाअल्लाह असां सम्झूं था पिया त असां हिन वॾी आफ़त ऐं वॾी ॿोॾ खे जेका हिकु तरह सां आफ़त बि आहे ऐं हिकु तरह सां गनीमत बि आहे छो त असां वटि अक्सर पाणीअ जी कमी रहे थी पई। पाणीअ जे कमी जे करे असां डाउन स्ट्रीम में समुंड में पाणी दिन घटि जेको आहे उहो छॾियूं था पिया। हींअर अगरि पाणी अचे थो पियो त घटि में घटि इहो थींदो त असांजो डाउन स्ट्रीम में कोटड़ी खां हेठि पाणी जेको आहे उहो वेंदो, समुंड में पाणी वेंदो। समुंड जेको असांजूं ज़मीनूं खाईंदो थो अचे पियो उन खे हिकिड़ो धकु लॻंदो, समुंड पंहिंजी जॻह ते बीहजी वेंदो ताकी असांजूं ज़मीनूं जेके आहिनि उहे बची सघनि। हींअर अगरि असांजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीउ साम्हूं जेको आहे उहो कमंद जो फ़सुलु पोखियल आहे। तक़रीबन कोई इहो जेको आहे उहो मथां ई ते असांजी ज़मीन आहे जिते 300-400 एकड़ ते कमंद पोखियल आहे। तोड़े जे हिन महिल कमंद में पाणी आहे लेकिन पाणी जीअं त हले थो पियो बीहे नथो, गरम पाणी जेको आहे उहो न आहे। इन जे करे जेकॾहिं कोयर ताईं नथो पहुचे त थोरो घणो कमंद खे प्रोडक्शन जो नुक़सानु ज़रूरु थींदो लेकिन इहो कमंद जेको आहे उहो सड़ंदो कोन। ईअं ई अगरि ॾेखारे सघूं हीअ खजी 2010 में जॾहिं ॿोॾ आई त हीअ खजी जी पाड़ जिते तव्हां ॾिसो था एसी ताईं जेको आहे उहो ॿोॾ हुई। हिन महिल त जेको आहे उहो अलहमदुल्ला एतिरो पाणी जेको आहे उहो न आहे। असां सम्झूं था पिया त पाणी जेको आहे उहो कोटड़ीअ ते पहुचण में जेको आहे उहो वक़्तु बि लॻंदुसि ऐं जेको पोइते पंजाब में घणो पाणी आहे उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे उहो फैलियो आहे त हिकदमि जेको आहे उहो थी सघे थो एतिरो जेको आहे उहो पाणी न अचे। उनजे बावजूदि सिंध हुकूमत सभई इंतज़ाम जेके आहिनि उहे करे छॾिया आहिनि। इनशाअल्लाह असां कंहिं वॾे डिज़ास्टर खां जेको आहे उहो बची वेंदासीं। असांजे बैराजुनि में एतिरी जेका आहे उहा सख़्त मौजूदु आहे, एतिरी कैपेसिटी मौजूदु आहे जो असांजो पाणी जेको आहे उहो मज़े सां निकिरी वेंदो। इनशाअल्लाह गाहे बगाहे वक़्तन फ़वक़्तन अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा रहंदासीं। वॾी महिरबानी। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।